तो सभिनी वालदेन ऐं शागिर्दनि खे हिकु दफ़ो ॿीहर ॿुधाइणु चाहियां थो त उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू जे अंदरि MD कैट ऐं ई कैट टेस्टुनि जा जेको आहे सो मरहलेवार सिलसिला असां शुरू कया आहिनि। क्लास शुरू कया आहिनि जंहिंमें फिज़िक्स आहे, केमिस्ट्री आहे, अंग्रेजी आहे, मैथमेटिक्स आहे ऐं बायोलॉजी जे हवाले सां असां उहे जेके एंट्री टेस्ट में तिर्ज़ ते जेके सुवाल ईंदा आहिनि उन सभिनी जी असां तयारी करे रहिया आहियूं। सूरत हाल हिन वक़्तु इहा आहे त रमज़ान बि आहे ऐं ड्यूरेशन बि जेको कॉलेज अवर्स जो आहे उहो बि घटि आहे। शागिर्दनि जे तरफ़ां जेकी आउं ॾिसां पियो त उहा मोट कान पई मिले। रमज़ान जे करे ॿारनि जो एतिरो इंट्रस्ट न आहे, पर हींअर जीअं त तमामु अहम स्टेज आहे ॿारनि जे लाइ ऐं उन टेस्टुनि जे लाइ, छो त ॿार हींअर सिलेक्ट ई इन बुनियाद ते थिए थो त हू प्री एंट्री टेस्ट खे जेको आहे सो क्वालीफाई करे। त उन जे लाइ असां जीअं त सिंध हुकूमत जे तरफ़ां वज़ीर तइलीम साईं सरदार अली शाह साहब जे तरफ़ां ऐं सेक्रेटरी एजुकेशन साईं अहमद बख्श नारोजे साहब जे तरफ़ां ऐं जेके बि डायरेक्टर साहिब आहिनि उन सभिनी हिदायत कई आहे त पंहिंजे कॉलेजनि जे अंदरि MD कैट ई कैट एंट्री टेस्ट जेको आहे शुरू कयो। उहे सभु सब्जेक्ट जंहिंमें ॿार खे जेको आहे सो अॻिते हली क्वालीफाई करिणो आहे, अटैम्प्ट ॾियणो आहे। त आउं दादू कॉलेज जे अंदरि जेके बि 11 ऐं 12 क्लास जा जेके बि शागिर्द आहिनि उन सभिनी खे ॿुधाइणु चाहियां थो, वालदेन सां शेयर करणु चाहियां थो। महिरबानी कयो पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो। असां वटि टेस्टुनि जो जेको आहे सो सिलसिलो शुरू थी वियो आहे ऐं कोशिशि इहा आहे त इन्हनि ॿारनि खे कंप्यूटर ते विहारे ऐं नए तिर्ज़ सां असीं टेस्ट वठूं। पाकिस्तान ज़िंदाबाद। MD कैट जे पास होने दिला ही जो क्वेश्चन नंबर 1 यकीनन ता टिक कऊं तो लास्ट टाइम आई पास चेक कन द इलियम part of small intestine possesses some folds circular folds. These are called four options hunda ता के उन four options में जो पास हो suppose देखो है विला you have plica and number C है alveolar and D है labilla। ताने सा जो राइट क्वेश्चन हुंदो ऐं असां छो त जेका असांजी कंप्यूटराइज़ जेका असां क़िस्म जी जेका तव्हांजी चेकिंग जेका हूंदी न कंप्यूटराइज़ असांखे हुनखे न सर्किल करिणो हूंदो आहे, ना कि असांखे टिक नाहे करिणो हूंदो, असांखे हुनखे सर्किल। हिन जो जेको असां सही जवाबु आहे टिका। त पोइ पाण छा कंदासीं त हिनखे जेको आहे हीअं करे ऐं असां हिनखे फिल करे छॾींदासीं। छो त कंप्यूटराइज़ चेकिंग में जेकॾहिं सिंपल असांजी जेका असां फिल करिणो हूंदो आहे, जेकॾहिं कंप्यूटराइज़ जेकॾहिं चेकिंग हूंदी त हुन में थींदो ईअं त असां जेका असां टिक थियल आहे त टिक में जेको असां कंप्यूटर हुनखे रीड न कंदो। उनजे करे इहा तव्हांजी प्रैक्टिस हुजणु खपे त असांखे उहो फिल करिणो हूंदो आहे, टिक करिणो न आहे हूंदो, टिक में रीड न थींदी। ठीकु, तॾहिं जो राइट जवाबु जेको आहे सो आहे बी यानी प्लिका सर्कुलरिस। नंबर 2 क्वेश्चन ते जो बाइल possesses a neurotoxic chemical called neurotoxic जो मतलब छा होंदा बेटा, neuro that meaning brain, neurotoxic means some chemicals which are found in the bile, they are neurotoxic meaning they are toxic for the brain and they cause the damage of the neuron or the nerve cells, neuro damage kando। and these chemicals they are option A यानी हाइड्रोजन peroxide यू है, या नंबर बी है बाइल है, या ये जेका सा बिलीवर्डिन है, या बई है। जवाब है बोथ। बई यानी बिलीवर्डिन एंड बिलीवर्डिन बोथ आर न्यूरोटॉक्सिक, दे कॉज द डेथ कॉजिंग यानी बई केमिकल जेके हुंदा आहिनि। ऐं असांजो जवाब जेको आहे राइट उहो आहे डी। ऐं उनखे बि पाण असां जेको आहे न मुकमिल तरह सां फिल कंदासीं। असां हिनखे जेको आहे सो टिक न कंदासीं, छो त कंप्यूटर जेको आहे सो न कंदो। या जेका आहे न तव्हांजी यानी हैबिट ठहियल हुजे त तव्हांखे टिक नाहे करिणो हूंदो, तव्हांखे कंप्लीट जेको आहे सो फिल करिणो हूंदो। क्वेश्चन नंबर 3 ते पाण ईंदासीं। क्वेश्चन नंबर 3 आहे द लॉन्गिट्यूडिनल फोर्स इन द स्टमक। लॉन्गिट्यूडिनल फोर्स इन द स्टमक, लॉन्गिट्यूडिनली हिकिड़ा जेके सब फोर्स हूंदा आहिनि सर्कुलर इन हालत में रिंग जे शेप में हूंदा आहिनि, हिकिड़ा लॉन्गिट्यूडिनल हूंदा आहिनि। लॉन्गिट्यूडिनल जेको वर्ड आहे वो लॉन्ग मां वरितल आहे, माना लंबाई में लॉन्ग फोर्स एंड फोल्ड माना गुंजन। लॉन्गिट्यूडिनल फोर्स इन द स्टमक में जेको असां लॉन्गिट्यूडिनल फोर्स आहिनि दे आर कॉल्ड रूकी। आइटम ऑप्शन है फिलहाल दूंगा नंबर बी also double if concentration of B is double, rate of
is also double. Affecting the evaporation. नंबर 1 से लिखना आपसे टेम्परेचर